ते लगा पत्थर लगंदा वया सजो जिस्म टुकड़ा टुकड़ा थींदो वयो कुरान चयो वक़तल दाऊद जालूत दाऊद उन ज़ालिम जालूत के क़त्ल करे ॾेखारियो ओ मुसलमानो इं अल्लाह ताला बनी इसराइलन के उन ज़ालिमन खां बचायो आ अचो करबला जो इशारो कीअं मौजूद आ ओ मुसलमानो जीअं होॾे ज़ालिम जालूत हुयो त हेॾे ज़ालिम यज़ीद तख़्त ते आयो होडे भी इज्जत वारन जो इज्जत महफूज न पियो थल त यजीद भी इज्जत महफूज करण को न पियो दे यजीद अंदर वारो लिकल खबीस होयो उन जो ज़ाहिर को न पियो थे मां तवा के हिकड़े मिसाल जे जरिए समझाया बा शैतान के जो रब पैदा कयो रब त जाने पियो त शैतान अज़ली लईना अज़ली लानतिया अब आहे न अल्लाह जाने पियो न तो शैतान लानतिया तने रब जाने भी पयो लानतिया पो छो पियो अल्लाह जन्नत में अचण वञण देस छो पियो अल्लाह मलाइकन सां गॾु इबादत करण देस छो पियो अल्लाह मलाइकन जो इमाम बणाएस सब मलाइक उन जे अॻियां वेहंदा उन खां सिखंदा मलाइकन जो उस्ताद बणियो आ शैतान जे अंदर वारी लईना पर रब खे त ख़बर हुई पर मुंहिंजो अल्लाह जे डायरेक्ट लईन के लानत जो तोको पाराए हा त मलाइक भी चवन हा मौला हिन गरीब छा कयो जो न के लानती बनाई हिन कड़ो डो कयो जो न के पंहिंजे दरबार मां कढी छड़ी उन जे अंदर वारी खबासत के रब करीम ज़ाहिर कीअं कयो जो आदम अलैहिस्सलाम अल्लाह पैदा फरमायो फरमाए ओ मलाइक हे मुंहिंजो प्यारो अथव इनके सजदो कयो मतलब छा सजदो त रब के हुयो पर सोनो आदम अलैहिस्सलाम उन वक्त काबतुल्लाह जी हैसियत हुयो जी असा सजदो त अल्लाह के कंदा आयूं पर मोह कंदा आयूं काबतुल्लाह दे एड़े नमूने सा सजदो त रब के हुयो मोह हजरत आदम अलैहिस्सलाम दे हुयो मुसलमानों जने हजरत आदम अलैहिस्सलाम के रब पैदा फरमायो शैतान जी अंदर जेका लिकल खबासत वा ज़ाहिर थी पई इनकार कयई त मां न मञींदुसि मां सजदो न कंदुसि अल्लाह ताला पो लानत जो तोक विझी करे क़यामत ताईं लानत जो हक़दार बणाए छॾियुसि ओ मुसलमानो अहिड़े ई नमूने सां यज़ीद जॾहिं तख़्त ते वेठो हो सभिनी समझो त सहाबीअ जो पुटु जी खबासत ज़ाहिर न हुई लिकल खबीस होयो लिकल नबी जे दीन जो दुश्मन होयो सोने हुसैन पहुंचायो इनके मां ज़ाहिर न कया त पोइ केर ज़ाहिर करे इन अंदर जे इब्लीस के मुस्तफा जे दीन जे दुश्मन के मां ज़ाहिर न कया त पोइ केर ज़ाहिर करे सोनो हुसैन करबल में अची करे उन यजीद जी खबासत के ज़ाहिर करे ॾेखारियो आ त यो ज़ाहिरी पुटु त सहाबीअ जो आ पर इन जो ताल्लुक सहाबा सां कोन्हे को इन जो ताल्लुक रसूलुल्लाह जे यारन सां कोन्हे को इहो अंदर जो पलीत कल भी दुश्मन अज भी दुश्मन हुसैन जरे कुर्बानी ॾिनी आ पो मदीने वारन जूं भी अखियूं खुलियूं हल मक्के वारन जूं भी अखियूं खुलियूं हल आलम इस्लाम जूं अखियूं खुलियूं हल हजरत हंज़ला जो शहजादो हजरत अब्दुल्ला वो मदीने में वायदो तो वठे सहाबा खां त ओ सहाबो जेकॾहिं अॼु यज़ीद जे खिलाफ न उथियो त अल्लाह आसमान तां पत्थर वसाईंदो ओ मुसलमानो जीअं सोने आदम इब्लीस के ज़ाहिर करे
ॾेखारियो त ईअं करबला वारे हुसैन यजीद खे बि ज़ाहिर करे ॾेखारियो। मुंहिंजा उस्ताद गिरामी अमीरुल मुजाहिदीन हिकिड़ो लफ़्ज़ फरमाईंदा हा, हिते मुनासिब थो सम्झां त हुन जी वज़ाहत कयां। पाण फरमाईंदा हा जहिड़ी शइ सोने हुसैन खे मजबूर कयो करबला वञण जे लाइ, उन ई शइ ख़ातिमे हुसैन खे मजबूर कयो फैज़ाबाद वञण जे लाइ। उहा कहिड़ी शइ हुई? अंदर में कादियानी लिखियल दुश्मन मौजूद हुया। जीअं कल करबला जे मैदान में रब हुसैन जे ज़रिए यजीदुद्दीन जो दुश्मन ज़ाहिर करे ॾेखारियो त अल्लाह ताला उन जे ख़ादिमे हुसैन जे ज़रिए वरी कादियाननि खे ज़ाहिर करे ॾेखारियो। नारे तकबीर, नारे रिसाला, नारे तहकीक, नारे हैदरी, ताजदारे खत्म नबूवत, ताजदारे खत्म नबूवत। लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह। माण्हू चवंदा न साहबा छो न निकिता, जवाब ॿिया बि आहिनि। हिकिड़ो जवाब इहो आहे त हुनजी अञा पलीताइप ज़ाहिर ॾाढा त चओ। जीअं शैतान जो मौजूद हुयो, जिब्रील बि पढ़ेसि पियो न, मीकाईल अलैहिस्सलाम बि गॾु हुयुसि न, इसराफील अलैहिस्सलाम बि गॾु हुयुसि न, पर हुनजी पलीताइप ज़ाहिर थी पोइ गॾु हुयसि न, पोइ गॾु न हुयसि त सोना हुनजी पलीताइप ज़ाहिर न हुई। पलीताइप ज़ाहिर कई त सोने हुसैन ज़ाहिर करे ॾेखारियो। सोने हुसैन हुनजी पलीताइप ज़ाहिर कई। तॾहिं न मोहब्बत वारे जो दीन मुरसल जो बचाए वियो हुसैन, सुर बचल सूधो कटाए वियो हुसैन। सुभान अल्लाह। दीन मुरसल जो बचाए वियो हुसैन, सुर बचल सूधो कटाए वियो हुसैन। सब जो दीन नाने जो बचाए वियो हुसैन, सिर बचल सूधो कटाए, सिर बचन सूधो कटाए, सिर बचन सूधो कटाए वियो हुसैन। चओ त सही, दीन नाने जो बचाए वियो हुसैन, सिर बचन सूधो कटाए वियो हुसैन। सुभान अल्लाह। ओ खून जाके चंदु कतरा को नवा, खून जाके चंदु कतरा को नवा, खून जो नदियों वहाए वियो हुसैन, सिर बचन सूधो कटाए वियो हुसैन। दीन नाने जो बचाए वियो हुसैन, सिर बचल सूधो कटाए वियो हुसैन। जुल्म जे आॾो झुकण बि आ जुल्म। अजीब पैगाम आ। जुल्म जे आॾो झुकण बि आ जुल्म, सारी दुनिया खे ॿुधाए वियो हुसैन, दीन नाने जो बचाए वियो हुसैन। मुझे महबूब ते सलाद पढ़ो तो हुन वाक़े जी रोशनी में थोरो करबला ते रोशनी विझा। सब चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या
मुझा अजीज दोस्त मुसलमान बा हाणे जेकर सवाल थे त करबला में हक ते केर हुयो त कुरान थो जवाब दे होडे भी नहरा हेडे भी नहरा हेडे नरे फरादा पो जेको पींदो ठव करे वो रब जो कोने को ओ जन के पानी न मिलंदो उहे रब जा हने ओ मुसलमानो जेको हिकड़ी लप पिए हुन नहर मां उनके उन को न पई लगे पो यारो जय हुसैन जय सोने हुसैन तवज्जो कजा मुझे महबूब नबी जो सहाबिया हजरत आमिर नालो आ एक जंग में प्या वञल पानी खपी वयो आ हजरत आमिर के उन ॾाढो सतायो आ बे सहाबी ॾे वयो अबा पानी आहे उन वट भी पानी खपी वयो आ वरी बे ॾे पानी आहे पानी कोने टे ॾे चौथे ॾे पंजे ॾे पानी को न पियो मिले आखिरकार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरवाजे ते आयो आ या रसूल अल्लाह उन ॾाढो सतायो आ पानी कोने को अल्लाह अकबर दिल पर पंहिंजी पाक जुबान मुबारक कढी करे उन जुबान जो पानी हजरत आमिर के पियारियो आ सुभान अल्लाह महबूब जो जुबान कढी न फरमाए आमिर ये मुझी जुबान चूस सुभान अल्लाह आजा सुभान अल्लाह सुभान अल्लाह हजरत आमिर त पहिरियों सोचे पियो त काथे मां काथे मुंहिंजा महबूब सुभान अल्लाह काथे मुंहिंजो चेहरो काथे वदोहा जो चेहरो काथे मुंहिंजा लब काथे वमा यंतिकु अनिल हवा वारो चेहरो अल्लाह अकबर पर चवे पियो त आमिर अॼु त वक़्त जागियो थी अॼु ई चूसे वठ महबूब जी ज़ुबान सुभान अल्लाह मुंहिंजा अज़ीज़ दोस्त मुसलमान हजरत आमिर मुस्तफा जी ज़ुबान चूसी आ उलमा लिखियो सिर्फ हिकड़ो दफो जुबान चूसिया असर एडो होयो एडो असर हो जो हजरत आमिर ततल गर्मीअ में गर्मीअ जी मौसम में वारीअ ते भी घुमे भले को छावरो न हुजे पानी न हुजे उन जुबान जे चूसण जो एडो असर हो जो सॼी जिंदगी वरी उन को न लगी आ सुभान अल्लाह सहाबा छा कंदा हा जीअं असां नलका वग़ैरह खोटरींदा आहियूं उन वक़्तु नलका न कोन हुया खूह हूंदा इरादो कंदा त खूह खोटरायूं पाणीअ जे लाइ पोइ हजरत आमिर ॾे ईंदा हा पाणी खणी ईंदा सोना पाणी पीओ पंहिंजो ओभर करे ॾे हजरत आमिर ओभर करे ॾींदो हो उहो पाणी ज़मीन ते हारींदा हा खूह खोटरींदा हा त अल्लाह जे कुदरत सां मिठो पाणी निकिरी पवंदो हो पर अगरि खूह में खारो पाणी हुजे हजरत आमिर पंहिंजो लुआब मुबारक उछलाईंदो हो त मिठो पाणी थी पवंदो हो ओ मुसलमानो कसम अथव रब जो हजरत आमिर हिकु दफ़ो मुस्तफा जी जुबान चूसे उनके सॼी जिंदगी उन को नथी लगे हुसैन त रोज मुस्तफा जी जुबान चूसींदो हो हुसैन त रोज मुंहिंजे दिल पर नबी जे जुबान जो पानी पीअंदो हो पोइ इहो कीअं थो थी सघे जेको हिकु दफ़ो जुबान चूसे उनखे उन न लगे जेको रोज जुबान चूसे उनके करबल में वरी उन कीअं पई सताए मुमकिन ही नाहे या नामुमकिन ॻाल्हि आहे त को हजरत हुसैन खे उन सताए पई कसम अथव रब जो फरमाए रोज़े ताइरनि खे त सुबुह खां वठी शाम ताईं पाणी नथव पीअणो हाणे उहो रोज़ा थो चवे या अल्लाह पाणी पीआर पाणी पीआर पाणी पीआर मलाइक बि चवंदा न पाणीअ जी एॾी तलब हुई त पोइ रोज़ो रखी छो रोज़ो रखियो थी त पोइ तोखे पाणी न पीअणो पवंदो न तोखे शाम ताईं इंतजार करणो पवंदो यार 1500 साल खां बाद में मुसलमान अचे रब जे हुकुम ते राज़ी थी करे सुबुह खां वठी शाम ताईं पाणी कोन थो पीए पाणीअ ॾे ॾिसे बि कोन थो अरे यो तुंहिंजो मुंहिंजो प्यार रब सां आहे पोइ अंदाज़ो त कर त मुंहिंजे करबल वारे हुसैन जो रब सां छा न प्यार हूंदो केतिरो त
तैयार हूंदो। अल्लाह अकबर। सोने हुसैन पानी दे तवज्जो कयो ही कोने को। आ हुसैन वठण वारन मान हुसैन त दुनिया के ॾियण वारो आहे। ओ मुसलमानो हज़रत जालूत सां गॾु 80,000 हलिया सब पोइते रहिजी विया। कुल 313 बाक़ी बचा। पर मुंहिंजे इमाम हुसैन सां जेके गॾु हलिया हा जेके करबल पहुता हा कहीं बि कदम पोइते कोन हटायो आ को बि पोइते कोन थियो आ। एतिरे क़द्र जी अॼो की रात आ 9 जी 10 जी रात आ। हिन रात मुंहिंजे इमाम सभिनी खे पंहिंजे खीमे में घुराए पाण फरमायूं त सभु हलिया वञो मां अकेलो यज़ीद सां विढ़ंदुसि। हो मुंहिंजे खून जो प्यासी आ तव्हां हलिया वञो। कोई बि न पियो वञे। पाण ॾीओ विसायूं वरी झट खन बीठा ॾीओ ॿारियूं सभु वेठा आहिनि। ॿीहर विसायूं त मन को वने। टीहर विसायूं त मन को वने। 3 दफ़ा जो विसायूं त मुंहिंजे महबूब नबी जो हिकिड़ो पुराणो सहाबी उथी बीठो आहे लॻभॻि 85 साल उमिरि आहे। उहो सहाबी छा थो चवे ओ मुंहिंजे महबूब जा ॾोहिटा हे त तूं 3 दफ़ा थो ॾीओ विसाए भले सॼी राति विसाई दे पर कोई बि तोखे छॾण जे लाइ तयार कोन्हे को। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। फरमायो कोई भी न छॾींदो न छॾींदासीं। पोइ फरमायो पोइ ख़बर अथव त सुभाणे सिर धार थींदव धण धार थींदव। सुभाणे घर वारियूं बेवाऊं थींदव। सुभाणे ॿार यतीम थींदव। पोइ तव्हां इहो क़बूल कयो था तव्हांजा ॿार यतीम थियनि इहो क़बूल कयो था। उन साहबी चयो अल्हम्दुलिल्लाह लज़ी शर्रफना बिल क़त्ल मा कया हुसैन। ओ सोना हुसैन इन खां वधीक वक्त कहिड़ो आहे जो तोसां गॾु क़त्ल थी वञूं। सुभान अल्लाह सुभान तोसां गॾु जहान छॾे वञूं। इन खां वधीक वक्त कहिड़ो आहे। इन खां वधीक वक्त कहिड़ो आहे। ओ मुंहिंजा अज़ीज़ दोस्त मुसलमान भाउ इमाम आली मक़ाम पंहिंजे दोस्तनि खे फरमाइनि पिया त इहे चंद लम्हनि जी उञया मां ॾिसां थो मुंहिंजो नानो मुस्तफ़ा आबे कौसर जा जाम झलियूं बीठो आहे। मां ॾिसां थो त आबे कौसर जा जाम झलियूं बीठो आहे। ॿियो मुमकिन ई न आहे त मुंहिंजो इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत इमाम अली असगर खे खणी वियो हुजे त पाणीअ जो ढुक ॾियो हिन जे लाइ न न तो सोनो हुसैन आयो ई इश्क जो सौदो करण हुयो न। हुसैन त ज़ोर लॻाइण आयो ई कोन हुयो। ज़ोर लॻाए हा त छा यज़ीदी बचनि हा कॾहिं बि कोन बचनि हा। मुंहिंजे सोणे हुसैन जो बचड़ो हिंदुस्तान में पृथ्वीराज चौहान जॾहिं मुसलमाननि ते हमलो कयो त मुसलमाननि जो हिकिड़ो मिठो खूह हूंदो हो उन जे मथां अची करे चवण लॻो रे खूह बि असांजो आहे ॿीहर मुसलमान तां पाणी न भरजो। त ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैह बि बीठा पाण फरमाए ओ पृथ्वीराज पाणी त झले थो पियो पर हिकिड़ी महिरबानी कर ए बदनो मूं वटि मौजूद आहे न गुलाम खे इजाज़त ॾे त बदनो भरे अचे त मां वुज़ू कयां। हाँ इजाजत आहे। गुलाम बदनो भरे आयो। हज़रत से ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी बदनो खयूं हलियो वियो। शाम थी आ हिंदू जो आया खूह में पानी आहे ई कोन। पानी काढे अलाए काढे पोइ जेके हिंदुनि जा समझदार हा न पंडित उन्हनि चयोसि त ओ पृथ्वीराज चौहान तोखे ख़बर नाहे मुईनुद्दीन मुसलमाननि जे नबीअ जो शहज़ादो आहे। सुभान अल्लाह। तूं हुकूमत करे तो जिस्म ते हो हुकूमत कंदो आहे जहान ते। हाणे ॻाल्हि इहा थई त इहो पाणी सभु मुईनुद्दीन बदने में खयूं हलियो वियो थी। पाणी सभु खयूं हलियो वियो मुईनुद्दीन सभु हाणे ॻोल्हियो हाणे सभु कढ हज़रत से ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी जे पाण कंदे वेठा बदनो पियो आहे सब अजी बीठा कुर्ब कर पाण फरमाए तू समझो छा आहे त तूं बादशाह आं त असां घटऊं छा। तूं दुनिया जो वज़ीर आं असां मोहम्मद मुस्तफ़ा जा फ़कीर आहियूं। सुभान अल्लाह। हाणे मां अवां खां थो पुछां कयां करबल वारे जो बचड़ो ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी उहो पंहिंजी ताक़त ॾेखारण ते अचे सॼे खूह खे हिकिड़े बदने में बंदि करे सघे थो पियो त पोइ करबल वारे हुसैन खे छा पावर हूंदो। मां तव्हां करबला वारे हुसैन खे छा हूंदो पावर।
या ग़लत ॻाल्हि बयान कई वेंदी आहे त इमाम अली अकबर साईं आया वरी चवण लॻा बाबा ॿ ढुक पाणीअ जा मिलनि त यज़ीदी क़त्ल करे ॾेखारिया अरे हुसैन क़त्ल करण अचे हा न को यज़ीदी बचे ई कोन हा को यज़ीदी बचे ही कोन हुसैन उन्हनि सां वेहण थोरी आहे हुसैन त अन्नहुम मुलाकुल्लाह रब सां मुलाकात करण आयो हो रब सां मुलाकात करण आयो हो हिकिड़ो आशिक़ पंहिंजे महबूब सां मिलण वञे त पोइ उते पंहिंजी जान जो नज़रानो पेश कंदो आहे न तूं ऐं मां रब जे राह ते छा ॾींदा आहियूं कुझु बि न सोना मज़ो तॾहिं आहे जॾहिं ताक़त जे हुजण जे बावजूदि माण्हू पंहिंजी ताक़त न ॾेखारे असुल कमाल इहो आहे जेकॾहिं ग़रीब ते ॾेखारे त छा थी पियो मुंहिंजे मौला अली फरमाए ताक़त इहा न आहे त तूं दुश्मन खे किराए ॾेखार ताक़त इहा आहे त तूं पंहिंजी बहादुरीअ खे लिकाए पंहिंजे पाण ते कंट्रोल करे ॾेखार त उलमा चयो ताक़त त हुई मुंहिंजे सोणे हुसैन खे पर सोणे हुसैन ज़ोर ॾेखारियो ई कोन ज़ोर ॾेखारे हा त हिकिड़ो यज़ीद बि न बचे हा पर सोणे हुसैन चयो मुंहिंजा मौला जेकॾहिं तूं मुंहिंजे कुसजण में राज़ी आहे त मां हुसैन बि राज़ी आहियां मुंहिंजा मौला जेकॾहिं अली अकबर जे कुसजण में राज़ी आहे त मां अली अकबर बि ॾियण जे लाइ राज़ी आहियां अली असगर बि ॾियण जे लाइ राज़ी आहियां मुंहिंजा अज़ीज़ दोस्त मुसलमान भाउ करबला जी कहाणी हिकु त असांखे इहो थी ॿुधाए त दीन ख़ातिर सोणे केतिरी अज़ीम कुर्बानी ॾिनी आहे का मामूली कुर्बानी न आहे पंहिंजा बच्चा छॾे वञणु अकेला रणपट मैदान में सकीना छॾे वञणु अम्मा ज़ैनब खे छॾे वञणु पंहिंजूं न्याणियूं छॾे वञणु कंहिंजे सहारे ख़ुदा जे सहारे त सोणा इहो दुनिया वारनि खे पैगाम ॾिनो त मां हुसैन खे दुनिया प्यारी न आहे मां हुसैन खे मुस्तफ़ा जो दीन प्यारो आहे मां हुसैन खे मुस्तफ़ा जो दीन प्यारो आहे ऐं अम्मा ज़ैनब खे ख़बर आहे छा फरमायूं त ज़ैनब मुंहिंजो इम्तिहान पूरो थियो हाणे तुंहिंजो इम्तिहान आहे अल्लाह अकबर भाउ भेण जो रिश्तो ॾिसणो हुजे त करबला ॾिस त सोणी अम्मा ज़ैनब कीअं पंहिंजे भाउ सां निभायो आहे कीअं पंहिंजे भाउ तां निभायो आहे ओनो मोहम्मद खे पंहिंजे भाउ तां कुर्बान कयो कुर्बान करण खां बाद में जॾहिं दिमिश्क जो हलिया न दिमिश्क उते यज़ीदनि चयो त अचो त तव्हां सभिनी खे तव्हांजा अज़ीज़ ॾेखारियऊं उन्हनि जी ज़ियारत करायूं सभु आया को कंहिंजे चेहरे ते को कंहिंजे चेहरे ते को कंहिंजे चेहरे ते अम्मा ज़ैनब जे लाइ ईंदो आहे अम्मा ज़ैनब इमाम अली अकबर इमाम अली असगर जे चेहरे ते आई कंहिं चयोसि त अम्मा हिते त आई आहे भला ओनो मोहम्मद ॾे नथी वञे ओने नथी वञे त पाण फरमायूं जॾहिं घोरे छॾियमि त पोइ छो ॾिसां ओ मुंहिंजा अज़ीज़ दोस्त मुसलमान भाउ खुदा जी ज़ात जो कसम करबला जो दर्द सम्झण वॾी ॻाल्हि आहे करबला का मामूली ॻाल्हि न आहे तो उन पंहिंजी कॾहिं तजुर्बे तौरु मां तोखे थो ॿुधायां कॾहिं पंहिंजी न्याणियुनि वारा हो धीअरुनि वारा आहियो तव्हां कॾहिं न पंहिंजी न्याणी कॾहिं भेण सां गॾु तव्हां शहर मां गुज़रो रश हुजे कसम अथव रब जो दिलि छा चवंदी अथव जल्दी गुज़री वञूं न जल्दी गुज़री वञूं न जीअं ग़ैर जी नज़र मुंहिंजे नंगनि ते न जल्दी गुज़री वञूं पर इते तव्हां सां गॾु तव्हांजी भेण न्याणी हुजे ऐं को सीटियूं वॼाए कसम अथव रब तव्हांजे दिलि तां छा गुज़रंदी ऐं हिते रसूलुल्लाह जूं न्याणियूं जंहिंजे घर में जिबरील बि बिग़ैर इजाज़त जे न अचे पर दीन ख़ातिर उन्हनि केतिरा दर्द ॾिठा इहे बयान करण खां मथे आहिनि मां चवंदा बयान उहो करे जेको दीन लाइ कुर्बानी ॾेई सघे जेको दीन जे लाइ उहो दर्द सम्झी सघे त सोणा मुंहिंजे महबूब नबीअ जूं न्याणियूं जॾहिं दिमिश्क जॾहिं उफ़े मां अचनि पियूं त तारीख़दारनि लिखियो आहे त ॿिन्ही पासनि खां यज़ीदी सीटियूं पिया वॼाइनि ताड़ियूं पिया वॼाइनि हिते कंहिं हिकिड़ो फौत थी वञे त घर में संभालण जे लाइ 10 गॾु बीठा हूंदा आहिनि उनखे संभालियो ऐं हिते अम्मा ज़ैनब जे जिगर खे सलाम न आहे इहो सभु कुठल आहिनि पर ज़ैनब ख़ुदा जो कसम पाण खे झुकायो न आहे अम्मा ज़ैनब पाण खे झुकायो न आहे उलमा लिखियो जॾहिं न बीबी मरियम सलामुल्लाह अलैहा पैदा थी ऐं बग़ैर मुड़स जे रब हज़रत बीबी मरियम खे पुट ईसा अलैहि सलाम अता फरमायो ऐं अण मुदायता मेवा मिलिया अम्मा मरियम खे ज़माने मोहब्बत में आवाज़ ॾिनो त मरियम जो को मट मिसाल आहे ई कोन को मरियम जो को सानी कोने को मरियम जेको मट कोने को पर जॾहिं न मुंहिंजे महबूब नबीअ जे घर में अम्मा ख़ातून जन्नत कदम रखियो सुभान अल्लाह था चओ
अम्मा खातून जन्नत कदम रखियो ऐं उहा अम्मा खातून जन्नत एतरी पर्देदार जो इमाम हसन साईं फरमाइनि था सॼी ज़िंदगी मां पंहिंजे अम्मा जे मथे जा वार बि कोन ॾिठा। भला पुट ऐं माउ जो को पर्दो थींदो आहे छा? पुट ऐं माउ जो थींदो आहे छा? पाण फरमाए सॼी ज़िंदगी मां पंहिंजी अम्मा खातून जन्नत जो रओ लहंदे कोन ॾिठो हो, मथे जा वार मां कोन ॾिठा हा। एतरी अम्मा पर्देदार। अल्लाह अकबर। फरमाए अली मां जान छॾे वञा त ॾींहं जो मुंहिंजो जनाज़ो न खणजांइ, मुंहिंजो जनाज़ो राति जो खणजांइ। मता मदीने वारनि खे इहा ख़बर पवे त फातिमा ज़हरा जो हेतिरो कद हुयो, फरमाए राति जो जनाज़ो खणजांइ। अम्मा खातून जन्नत जो आई त वरी ज़माने जवाब ॾिनो त मरियम मरियम मां त महबूब जी न्याणी बि महबूब जी न्याणी आहे, महबूब जी न्याणी भी महबूब जी न्याणी आ। अम्मा खातून जन्नत जहिड़ो को आहे ही कोन को। अम्मा खातून जन्नत जो को न मटा न मिसाल आ। सूफिया लिखियो जॾहिं न करबला में ॾहींअ खां पोइ असुल इम्तिहान त ॾहींअ खां पोइ हुयो। ॾहींअ महिल त हज़रत अब्बास बि हुयो। तव्हांखे ख़बर आहे अम्मा ज़ैनब जॾहिं मदीने खां अचे पई न, तारीख़दारनि लिखियो आहे इमाम हुसैन साईं जॾहिं सभिनी खे विहारनि पिया, इमाम हुसैन साईं हज़रत अब्बास खे फरमाया अब्बास जी मुंहिंजा आका, फरमायूं वञ भेण ज़ैनब खे सुवार कराए। कासिम अली अकबर वञो पंहिंजे पुफीअ जी ख़िदमत में। फरमायूं 20 नौकरियाणियूं सॼे पासे खां, 20 नौकरियाणियूं खॿे पासे खां, 20 नौकरियाणियूं अॻियां 20 पोयां। इन जुर्मट में अम्मा ज़ैनब ॿाहिरि आई आहे, माना जीअं कंहिंजी नज़र बि न पवे। ऐं हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु मदीने जी घिटिन जो रस्तो बंदि करे छॾियो त हेॾां न अचो। हाणे अनकरीब रसूलुल्लाह जी न्याणी ॾाचीअ ते सुवार थियण वारी आहे। मदीने मां इन अंदाज़ सां अम्मा हली, पर जॾहिं करबला में न हाणे सुवार कराइण वारो अब्बास, न सुवार कराइण वारो सुहिणो हुसैन, न सुवार कराइण वारो हज़रत सैयदना इमाम कासिम, न सुवार कराइण वारो अली अकबर, न सुवार कराइण वारा औनो मोहम्मद। पर न सभिनी जे बावजूद अम्मा ये दुख तकलीफ़ूं दर्द सठा छो? सिर्फ़ दीन इस्लाम ख़ातिर। इमाम ज़ैनुल आबिदीन दा फरमाइन करबला खां वनी दिमिश्क ताईं, दिमिश्क खां मदीने ताईं मां पंहिंजी पुफी ज़ैनब खे निमाज़ कज़ा कंदे त कोन ॾिठो, पर तहज्जुद कज़ा कंदे बि कोन ॾिठो हो। तहज्जुद कज़ा कंदे बि कोन ॾिठो हो। त पोइ सोना अॼु तूं ऐं मां बि उन दीन जो दर्द पंहिंजे अंदरि धारियूं। ईअं न थिए जो रुगो पाणी ते ज़ोर हुजे, रुगो लंगर न्याज़ ते ज़ोर हुजे। सोने हुसैन जो ज़ोर छा ते हुयो जो नेज़े ते सिर्रा, तब सोने हुसैन जी ज़ुबान मां अल्लाह जो क़ुरान तो जारी थिए पियो, तब ज़ुबान मां अल्लाह जो क़ुरान जारी आ। दुनिया वारनि खे ॿुधायो मुंहिंजो क़ुरान सां रिश्तो हे आ। ईअं न थिए त रस्मी करबला करें बसि पाणी विरा। हुसैन जो तवजो पाणीअ जी आहे ई न। पाणी विराइण को ग़लति न आहे, सही आहे, उनजे नाले ते छो न पीआरजे, पर सोने हुसैन जो तवजो दीन ॾे आ। अॼु उन दीन खे असां छॾे ॾिनो आहे। अॼु असां दीन खां बेज़ार लॻा पिया आहियूं। थोरी का ॻाल्हि थींदी मुलनि जो दीन आहे, मुलनि जी ॻाल्हि आहे। होॾां चवंदा आहियूं दीन हुसैन जो आहे, होॾां था चऊं कलमो हुसैन जो आहे, होॾां था चऊं मिंबर मेहराब हुसैन जो आहे। त पोइ मुंहिंजा साईं सुभाणे वारो ॾिहाड़ो 10 मुहर्रम शरीफ़ जो ॾिहाड़ो आहे। त इन ॾींहं ते हिकिड़ो अर्ज़ु कंदे मूंसां? अर्ज़ु कयां कंदो कोन घुरंदो मां, हिकिड़ो अर्ज़ु कंदो मां, क़बूल करे त मां अर्ज़ु कयां। क़बूल कंदो इंशाअल्लाह? तव्हां चवंदो क़बूल कंदासीं, पर जान छॾ, गर्मी ॾाढो सतायो आहे। हा बसि मां जान छॾियां थो तव्हांजी, अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो। हिकिड़ो अर्ज़ु इहो ई आहे। सुभाणे ॾहींअ जो ॾिहाड़ो आहे, सुबुह जी निमाज़ सभु मस्जिद में पढ़ंदो जमायत सां? हथ खणो ई कोन था इंशाअल्लाह। माना ख़िराज अक़ीदत पेश करण जे लाइ मुंहिंजा सोना हुसैन तो त सिर सजदे में ॾिनो, मां नथो ॾेई सघां, पर मस्जिद में त सजदो ॾेई सघां थो न। हा कयो ई कोन था, ॾुखियो लॻी वियो न। हा ईअं चवां न त सुभान अल्लाह चवंदे जन्नती आ त हथ चुमी चवां त महफ़िल में आयो आहियां, बसि तूं हाणे मरंदे जन्नत बि तुंहिंजे इंतज़ार में आहे, पैसनि जी घोर करे। वाह वाह मौलवी साहब, जन्नत मुफ़्त जी न आहे सोना, जन्नत जे लाइ बि घणो कुझु करणो थो पवे। हिकु सुबुह जी निमाज़, सभु निमाज़ूं पढ़ो, पर ॾहींअ जो ॾियाड़ो ख़ासि। ऐं ॿियो सुभाणे पंहिंजे घरनि में
पंहिंजूं न्याणियूं पंहिंजूं भेनरियूं पंहिंजूं धीअरियूं सभु वेहारे अल्लाह जो क़ुरान पढ़ंदव पोइ भले अधु कलाक ई पढ़ो भले हिकिड़ो अधु कलाक ई पढ़ो पढ़ी करे इन अंदाज़ पढ़ो मुंहिंजा मौला महबूब जी आल त नेज़न ते क़ुरान पढ़ियो हो मां ईमान जो कमज़ोर आ मां घरनि में पढ़ी करे उन्हनि खे ख़िराजी अक़ीदत थो पेश कयां कंदो सब चो इंशाअल्लाह सब चो इंशाअल्लाह अल्लाह साईं का दुआ है अल्लाह ताला तवाऊं असा के रसूलुल्लाह जे आल जे अदब जी तौफीक अता फरमाए महबूब जे घराने जे अदब जी तौफीक अता फरमाए जो दम जियारे रसूलुल्लाह जी मोहब्बत में जियारे सब चो आमीन जो दम जियारे महबूब जी मोहब्बत में जियारे मौत सामू हुजे जुबान ते मुझे महबूब जो कलमो हुजे अखियुनि जे सामू वदुहा वारो चेहरो हुजे अल्लाह साईं इन महफिल के पांजे